हकमज़ादे अकबर सां शादी करण थी चाहे। निभागी जी शादी तमा कबर सां कराईंदुसि। इने पाप खण खां सुठो आहे त हुन जी शादी कराए छॾ, पोइ हू ॼाणे त हुन जो कम तूं पंहिंजा हथ आजा करे छॾ। मारू समझी छो नथी समझी? जेकॾहिं हकमज़ादी जी शादी अकबर सां कराईसीं त शादीअ खां पोइ उहे ॿई हिते ई रहंदा। कहिड़ो अकबर जो घर आहे या कोई मिल्कियत अथसि? जेका बि हुनजी कची पकी कोठी आहे हू उते वञी रहंदा। अदा तूं मुंहिंजो ॿार लाहे छॾ। शादी खां पोइ मां ॾुखी रहां या सुखी, मां तोखे मयार कोन ॾींदसि। छोरी तोखे ॾुखे रहण जी आदत न आहे। जेकॾहिं ॾुख सुख में रहण सिखी हा न त पंहिंजा अॻियां घर ईअं बर्बाद न करी हा। ज़माने जी ठोकरुनि मूंखे सभु कुझु सम्झाए छॾियो आहे। सिवाय मूंखे बदनाम करण जे हिन ॿियूं ठोकरूं खाधियूं कहिड़ियूं न? हीअ खाईंदी ठोकरूं ॿीहर बदनाम करे तंहिंखां मरवाणे बस्टर। जेकॾहिं छोरी वरी को कदम खयो न त सिधी बंदूक सीने में हणंदो सांस। इन खां सुठो न थींदो तूं हुन जो ॿार लाहे छॾ। बरोबर इन बारे में सोचींदुसि। को मुनासिब वक़्तु ॾिसी इहो ॿार लाहे छॾींदुसि। पर अदा मां अकबर सां शादी करण थी चाहियां। निभागी तूं पंहिंजा सभई हक़ विञाए चुकी ही। हाणे तूं शादी उते ई कंदी जिथे मुंहिंजो राज़ ऐं मुंहिंजो फ़ैसिलो हूंदो। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।